पीपल्स पार्टी जे अगवान सेनेटर मौला बख्श चांडियो चयो आहे त खान साहब मजहबी कार्ड पियो इस्तेमाल करे। ही रियासत मदीना नाहे, रियासत मदीना त रहम करम ऐं इंसाफ जी रियासत आहे। हैदराबाद में पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सेनेटर मौला बख्श चांडियो चयो त खान साहब जे साथियनि मथां बि नेब में केस आहिनि, पर उन्हनि खिलाफ़ का कार्रवाई न पई कई वञे। आसिफ अली ज़रदारी सां जेको रवैयो रखियो वियो आहे उन ते अफ़सोस आहे। मौला बख्श चांडियो चयो त एहतसाब कयो, पर एहतसाब जे नाले ते बदतरीन इंतकाम केरु बर्दाश्त कंदो। आसिफ ज़रदारी खे इलाज जूं बहितर सहूलतूं न पयूं ॾिनियूं वञनि। मौला बख्श चांडियो चयो त वफ़ाक़ी हुकूमत जो सिंध सां तासुब वारो रवैयो आहे। तव्हांजा फ़ैसिला सिंध जे ख़िलाफ़ आहिनि। सिंध अंदरि पाणी, गैस ऐं बिजलीअ जो बहिरान पैदा कयो वियो आहे। पाकिस्तान खे सियासी इस्तेहकामी बचाईंदो। पीपी अगवान चयो त ज़िया, अयूब खान ऐं मुशरफ जहिड़नि आमरनि खे बि वॾाई हूंदी हुई, पर अॼु उन्हनि जो को नालो खणण वारो बि नाहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।